वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो हिस्से में ज़िक्र कंदासीं कराची में अॼु पेटे हलफ़ सां ताल्लुक़ रखंदड़ केतिरनि उस्तादनि जे तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। कराची प्रेस क्लब खां ही उस्ताद सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके पहुता हुआ कराची प्रेस क्लब, उन्हनि प्रेस क्लब खां वॾे वज़ीर जे हाउस यानी वज़ीर आला हाउस तरफ़ रुख़ करण जी कोशिशि कई त पुलिस मथनि करकी पई आहे। पुलिस तशद्दुद कयो आहे उस्तादनि ते, जंहिंजे नतीजे में 50 खां वधीक उस्ताद गिरफ़्तार किया विया आहिनि। केतिरा ई उस्ताद ज़ख़्मी पिणु ॿुधाया वञनि पिया। अॼु ही उस्ताद सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कराची सिंध जे गादी वारे शहर में एहतजाज करण लाइ पहुतल हुआ। पेटे हलफ़ जे प्लेटफॉर्म ते संदन मुतालबा कहिड़ा हुआ ऐं समूरी सूरत हाल कीअं पेश आई, मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ कराची जो रिपोर्टर आमिर सुप्रो। आमिर, छा सूरत हाल ही पेटे हलफ़ सां ताल्लुक़ रखंदड़ ई समय उस्ताद अॼु कराची में एहतजाज लाइ पहुता हुआ, उनजा बुनियादी मुतालबा कहिड़ा हुआ? हाँ जी बिल्कुल गाजी साहब, पेटे हलफ़ जा ही सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा उस्ताद आहिनि जिन जा मुतालबा आहिनि त जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो ॾिनो वञे। 17 स्केल ताईं जेके प्रमोशन ॾिना विया आहिनि उन्हनि जूं बि बरातूं ॾिनियूं वञनि। ॿिए तरफ़ जेको बायोमेट्रिक ज़िले सतह ते थिए पियो उन्हनि में बि हुनखे जेको आहे उन्हनि जो चवणु आहे त असांखे सख़्तु तकलीफ़ थिए थी, जंहिं लाइ असांखे कराची घुरायो थो वञे। कराची में मौजूदु जेके ऑफिसर आहिनि उहे तंग करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे इंश्योरेंस जे हवाले सां बि उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजो इंश्योरेंस जेको आहे नथो कयो वञे। हिननि जो इहो बि चवणु हुयो त प्राइमरी स्कूलनि जो जेको ग्रेड हेड मास्टर ताईं तकरीर थियूं आहिनि पर उन्हनि जूं सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। जंहिं ॾींहं खां वठी जेके टीचिंग लाइसेंस जी पॉलिसी थी आहे उहा बि असां खां वापसि वरिती वई आहे। अॼु ही कराची प्रेस क्लब खां जेको आहे वज़ीर आला हाउस तरफ़ वञी रहिया हुआ। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे पुलिस हिननि खे रोकण जी कोशिशि कई पर ही रुकावटूं टोड़े करे जॾहिं वज़ीर आला हाउस जे भरिसां चौरंगी जेकी आहे शाहीन कम्पलेक्स उते पहुता त उते पुलिस पारां हिननि ते जेको आहे शेलिंग बि कई। शेलिंग त नथी चई सघिजे पर लाठी चार्ज सां गॾोगॾु जेके वाटर कैनन जो इस्तेमालु कयो वियो। 50 खां वधीक जेके हिननि जा उस्ताद अॻवान हुया उहे बि गिरफ़्तार कया विया आहिनि, जेके हिन महिल ताईं जेको आहे मुख़्तलिफ़ थाणनि ते रखिया विया आहिनि। उनखां पोइ पुलिस पारां जेको आहे सो हिननि खे वापसि प्रेस क्लब ताईं महदूद कयो आहे पर हिन महिल बि हुननि जो एहतजाज जारी आहे। DC जेको ॾखण आहे उहो बि हिननि सां ॻाल्हाइण लाइ पहुतो पर हिननि पहिरियां हिननि जो मुतालबो इहो आहे त जेके असांजा उस्ताद अॻवान आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार जेको कयो आहे उन्हनि खे वापसि हिते आंदो वञे। उहे ई जेके आहिनि ॻाल्हियूं करे सघनि था, न त ॿी सूरत में जेको आहे असीं एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। हिननि वरी चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं 2 कलाकनि जे अंदरि इहे जेके असांजा अॻवान आहिनि आज़ादु न थिया त असीं वरी ॿीहर मूव कंदासीं जेको आहे CM हाउस जे तरफ़। ॿिए तरफ़ सिंध जो मेयर कराची जो मेयर मुर्तज़ा वाह पिणु प्रेस क्लब जॾहिं पहुतो त उनजे अॻियां बि एहतजाज कंदे चयो आहे त जेको आहे मुर्तज़ा वाह बि असांजी ॻाल्हि वज़ीर आला ताईं पहुचे पर मुर्तज़ा वाह बि बि प्रेस क्लब में मौजूदु आहे पर उस्ताद बि ॿाहिरां वेठा आहिनि जेके एहतजाज करे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असीं जेको कराची जो मेयर आहे उनखे बि पंहिंजी दाह ॾींदासीं पर उस्तादनि जो जेको एहतजाज आहे हिन महिल बि जारी आहे। 50 खां वधीक जेके उस्ताद अॻवान आहिनि उहे हिन महिल जेके थाणा आहिनि उन्हनि ते गिरफ़्तार आहिनि पर हिननि ॻाल्हियुनि जो शर्त उन रीति रखियो आहे त पहिरियां उस्तादनि खे आज़ादु कयो वञे, ॿिए सूरत में जेको आहे ॻाल्हियूं कयूं वञनि। इहो ॿुधायो आमिर त उस्ताद जेके कराची प्रेस क्लब वारो एहतजाज करनि पिया, तव्हां ॿुधायो पिया त मेयर कराची मुर्तज़ा वाहब कराची प्रेस क्लब पहुतो आहे, छा उनजी ॻाल्हि ॿोल न थी सघी आहे उस्तादनि सां? हाँ जी बिल्कुल, हिन महिल ताईं जेको मेयर कराची आहे उहो कराची प्रेस क्लब में अंदरि आहे पर ॿाहिरां जेके उस्ताद आहिनि उहे गेट ते मौजूदु आहिनि। पर जॾहिं बैरिस्टर मुर्तज़ा वाहब जेको प्रेस क्लब में दाख़िल थियो त उन वक़्तु जेको आहे उस्तादनि सख़्तु एहतजाज बि कयो पर बैरिस्टर मुर्तज़ा वाहब प्रेस क्लब में अंदरि आयो आहे। ॿिए तरफ़ ॿाहिरां जेको आहे प्रेस क्लब जे 2 गेटनि ते वॾे तादाद में जेके उस्ताद आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो मुतालबो आहे त असीं जेको दाह आहे बैरिस्टर मुर्तज़ा वाहब खे ज़रूरु ॾींदासीं पर हिन महिल ताईं जेके उस्ताद आहिनि ॻाल्हि ॿोल नथी सघी आहे। वॾी महिरबानी अव्हांजी आमिर, अव्हां अपडेट कयो व्यूअर्स। आमिर सुप्रे अॼु प्रेस क्लब जे आॾो उस्तादनि जे एहतजाज ऐं उस्तादनि जी गिरफ़्तारियुनि खां पोइ उन सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे। अचो त तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां पेटे हलफ़ जे प्लेटफॉर्म तां कराची पहुतल उस्तादनि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे ऐं मुतालबा कहिड़ा आहिनि? सर, सिंध गवर्नमेंट असांजा मुतालबा आहिनि त असांजी डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां उन्हनि रेगुलर असांखे कयो। असां 2001 खां कॉन्ट्रेक्ट ते अपॉइंट थियासीं ऐं उनखां पोइ उन्हनि असांखे 2005 में रेगुलर कयो। असांजो पोयों कॉन्ट्रेक्ट पीरियड वारो उन्हनि सर्विस काउंट न कई आहे ऐं अपॉइंट इन खां अॻु में असां एहतजाज हिते ई कयोसीं। उन्हनि असांखे असांजे वफ़द सां मुलाक़ात कई, ऑफिसरनि ज़बानी एश्योरेंस ॾिनी ऐं पर लिखत जी एश्योरेंस अञा ताईं जारी न कई अथऊं, जंहिंजे लाइ वरी असां हिते गॾु थिया आहियूं ऐं असांजे लीडरनि खे अॼु
धाड़ेलनि वांगुरु अगवा करे वई आहे सिंध पुलिस। तमामु शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। साईं हींअर ताईं जेके असांखे इतला मिलिया आहिनि त 50 खां मथे उस्ताद गिरफ़्तार कया विया आहिनि। उन खां अलावा काफ़ी उस्ताद आहिनि जेके वापसि में हिते न आहिनि पहुता। उन्हनि सां असां राब्ते करण जी कोशिशि में आहियूं। बदतरीन तशदुद कयो वियो आहे, वाटर कैनन जो इस्तेमालु कयो आहे, पुलिस सां गॾु रेंजर्स आज़ाद लाठी चार्ज जो इस्तेमालु कयो आहे। सभिनी खां पहिरियों मुतालबो इहो त सही इनिशियल अपॉइंटमेंट खां जेको कॉन्ट्रैक्ट पीरियड में इन्हनि उस्तादनि जी सर्विस कंहिंजी 8 साल, कंहिंजी 9 साल, कंहिंजी 5 साल, उहा सर्विस काउंट नथी कई वञे। हिकिड़ो इहो मुतालबो हो। सिंध जे स्कूलनि जी जेका हालत आहे, सिंध जे स्कूलनि जो जेको इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे, उते जेका फर्नीचर जी शदीद खोट आहे, उन्हनि सभिनी सहूलियतुनि जे लाइ एहतिजाज हुयो। पर छो जो हिन एहतिजाज जो तालुक़ु पोरे तबिके सां हुयो, असां वटि पोरियतनि हारियुनि जा ॿार पढ़नि था, तंहिंजे करे असां उन्हनि जा उस्ताद आहियूं। असां सां हीउ सलूक पियो थिए। मुतालबा असांजा सभु चार्टर ऑफ डिमांड असांजी आला क़यादत जेका आहे उहा ॾेई चुकी आहे। सभु जाइज़ मुतालबा आहिनि, कोई बि अहिड़ो नाजाइज़ मुतालबो न आहे जेको न मंझी सघिजे। उन में सभ खां जेको पहिरियों मुतालबो असांजो आहे उहो टेस्ट पास टीचर 2001 खां वठी जेके आहिनि उन्हनि जी डेट ऑफ इनिशियल जो आहे। उन खां अलावा जेको आहे अपग्रेडेशन उस्तादनि खे ॾिनी अथनि लूली लंगड़ी बग़ैर प्री मैच्योर इंक्रीमेंट जे। छो जॾहिं तव्हां हर डिपार्टमेंट खे प्री मैच्योर सां इंक्रीमेंट इहो ॾियो था अपग्रेडेशन, त उस्तादनि सां इहो तव्हां नारवा सलूक छो था कयो पिया। हाणे तव्हां उन्हनि जो ग्रेड त 14 करे छॾियो आहे, पर उन कहिड़ो फ़ाइदो पियो आहे जो तव्हां उन्हनि खे 14 ग्रेड ॾिनो आहे। त इहे नंढा नंढा असांजा जाइज़ मुतालबा आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त इहे मुतालबा असांजा जाइज़ जेके आहिनि उहे मञिया वञनि। असांजा जेके मुतालबा आहिनि, असांजा सभु मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि, जिन ते अॻु में सेक्रेटरी साहब जिन जिन सां असांजूं ॻाल्हियूं थियूं उहे एग्री कयो वेठा आहिनि। उन्हनि जा नोटिफिकेशन बि कढी न अथऊं, पर नोटिफिकेशन कढी हितां असांखे वापसि करे वरी उहो मञण लाइ तयारु न आहिनि। हाणे अहिड़ो असां सां माना ज़ुल्म, असां सां नाग, इन जे करे असां सभु दोस्त हिते कटे थिया आहियूं। हिन वक़्तु असांजो जेको लाहे अमल आहे, असां हिते कटे थियासीं। असां उन्हनि सां पुरअमन असांजो एहतिजाज हुयो। CM हाउस ॾे असां मूव कयोसीं। रस्ते में उन्हनि लाठी चार्ज कई। असांजा दोस्त जेके आहिनि सभनि जे तइदाद में गिरफ़्तार करे विया आहिनि। उन्हनि जे मथां लाठी चार्ज कयूं आहिनि, आंसू गैस हलिया आहिनि। पर असांजो इहो मुतालबो आहे हिन महिल त असांजा दोस्त जेके आहिनि फिल फोर उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असांजा डिमांड्स आहिनि। फस्ट डिमांड असांजो इहो ई आहे त असांजे उस्तादनि खे जेकी 2001 में अपॉइंटमेंट थिया कॉन्ट्रैक्ट ते, 8 में थिया, उनखां पोइ 18 ताईं जेकी कॉन्ट्रैक्ट में उते भर्ती थिया, उन्हनि खे कंफर्म जेॾी महिल कयो वियो, उन्हनि खे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलराइज़ न कयो वियो। उन्हनि खे प्रोबेशन पीरियड जेको पूरो थियो त मक़सदु उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां, जॾहिं त उन में सुप्रीम कोर्ट जा ऑर्डर्स आहिनि, हाई कोर्ट जा ऑर्डर्स आहिनि, मुख़्तलिफ़ नोटिफिकेशन्स आहिनि, त जॾहिं बि एम्प्लॉई पंहिंजो कॉन्ट्रैक्ट पीरियड पूरो करे त उनखे अपॉइंटमेंट खां डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलराइज़ कयो वञे। उनखां पोइ असांजो ग्रुप इंश्योरेंस जो डिमांड आहे त सर्विस दौरान जेॾी महिल उहो एम्प्लॉई रिटायर थो करे वञे, उनखे उन वक़्तु ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे। उन में बि सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, 3 सूबनि में मिले थो, 3 सूबनि जे हाई कोर्ट जो हुकुम आहे। असांजी सिंध गवर्नमेंट जी बदकिस्मती इहा ई आहे, हिते उहा शइ नथी मिले। त असांजा प्रमोशन्स हाणे त कल्ह 3 ॾींहं ऑर्डर थियो आहे, HST प्रमोशन बि असांजो बंदि कयो अथऊं, JST त ऑलरेडी बंदि करे छॾियो अथऊं। ऐं जेको सर्विस स्ट्रक्चर इन्हनि तयारु कयो आहे, उन ते इन महिल ताईं इम्प्लीमेंट नथा कनि। जेको 16 स्केल में असां कमु कयूं था टाइम स्केल लेवल ते, त उहो बि हिननि जो चवणु हो त असां उहो HST इक्वल टू HST असां कंदासीं। सीनियर टीचर, चीफ हेडमास्टर तव्हां वटि मुक़ररु कंदासीं। हाणे असां वटि 17 जा 18 जा टोटल ॿाहिरियां माण्हू मुक़ररु कनि था, जेकॾहिं सेकेंडरी साइड जा आहिनि, असांजी प्राइमरी साइड जा कोन्हनि। अॼु तक़रीबन असांजे मथां एॾो बदतरीन तशदुद रेंजर्स कयो आहे, पुलिस कयो आहे। असांजा काफ़ी उस्ताद रतोशाण थिया आहिनि, बेहोश थिया आहिनि। असांजा 150 जे क़रीब उस्ताद असांजे मरकज़ी अॻवाननि समेत, हाजी शफ़ी मोहम्मद सटियो, मोहतरम सिकंदर अली जतोई साहब, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो साहब, इहे असांजा सभु मरकज़ी अॻवाननि समेत 150 जे क़रीब असांजा अॻवान गिरफ़्तार थियल आहिनि। व्यूअर्स, उस्तादनि जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। पेटे अलफ़ सां ताल्लुक़ु रखंदड़ उस्ताद सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कराची पहुता आहिनि। हू पंहिंजे मुतालबनि जी ॻाल्हि करनि पिया, पर वज़ीर आला हाउस तरफ़ वधण जे करे पुलिस उन ते लाठी चार्ज कयो आहे। केतिरा ई उस्ताद गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं केतिरा ज़ख़्मी पिणु ॿुधाया वञनि पिया। हींअर कराची में ही एहतिजाज जारी आहे। हिन हवाले सां जेका सरकार जे तरफ़ां DC ॾखिण जे मार्फत ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई वई हुई उस्तादनि सां, उहा हींअर ताईं नाकाम वई आहे।
ऐं उस्ताद बदस्तूर प्रेस क्लब जे आॾो मौजूदु आहिनि ऐं उनजा केतिरा ई साथी गिरफ़्तार पिण आहिनि। व्यूअर्स, मुंहिंजे प्रोग्राम जो अॼोको जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।